ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो त दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾिहाड़ो असांजी क़ौमी ऐं अस्करी तारीख़ जो अहम संगे मील आहे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर दिफ़ा वारे ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त हीउ ॾींहुं असांखे पंहिंजी हथियाबंद फ़ौज जे लाज़वाल क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो। 65 जी जंग में हथियाबंद फ़ौज दुश्मन जी अगराईअ खे जुरत ऐं पेशेवराना महारत सां नाकाम बणायो। 65 जी जंग में क़ौमी इत्तिहाद ऐं ॿधीअ जो अज़ीम जज़्बो ॾिसण में आयो। इन्हीअ जज़्बे सां असां दुश्मन जी अगराईअ खे नाकाम बणायो। आर्मी चीफ जो वधीक चवणु हो त पाक फ़ौज पंहिंजे नज़्मो ज़ब्त ऐं आला पेशेवराना मयार सबब दुनिया में निमाया हैसियत रखे थी। शहीदनि जो एहतराम ऐं तक़दुस असांजी अहम ज़िम्मेवारी आहे। जनरल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त ताज़ो ई कुझु अंसरनि अवाम ऐं फ़ौज जे मुक़दम रिश्ते ते वार करण जी खुदी कोशिश कई। फ़ौज हिकु क़ौमी इदारे जी हैसियत सां तहमुल ऐं समझदारी सां उनखे नाकाम बणायो। आर्मी चीफ चयो त सघारी मईशियत मज़बूत दिफ़ा लाइ अणतर आहे। गॾियल सहकार सां पाकिस्तान इक़्तिसादी तरक़ीअ जे रस्ते ते हली रहियो आहे। नासिन खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासीं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾिहाड़ो असांजी क़ौमी ऐं अस्करी तारीख़ जो अहम संगे मील आहे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर दिफ़ा वारे ॾिहाड़े ते पंहिंजो पैगाम जारी कंदे चयो आहे त हीउ ॾींहुं असांखे पंहिंजे हथियाबंद फ़ौज जे लाज़वाल क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो। 65 जी जंग में हथियाबंद फ़ौज दुश्मन जी अगराई खे जुरत ऐं पेशेवराना महारत सां नाकाम बणायो।